أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم وقال المسيح يا بني إسرائيل اعبدوا الله ربي وربكم إنه من يشرك بالله فقد حرم الله عليه الجنة ومأواه النار وما للظالمين من أنصار. لقد كفر الذين قالوا إن الله ثالث ثلاثة وما من إله إلا إله واحد وإن لم ينتهوا عما يقولون ليمسن الذين كفروا منهم عذاب أليم. أفلا يتوبون إلى الله ويستغفرونه والله غفور رحيم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जे क़ौम सां जेको मुआहिदो कयो हो उन जो बयानु फरमायो हो। मुआहिदो ज़रा हिन तरह हुयो त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां वहीअ जे ज़रिए पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वास्ते सां यानी उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम हो उन जे वास्ते सां जेको तव्हां वटि पैगाम असांजो अचे तव्हां उन जी मुकमल ताबेदारी कंदव। हुननि चयो हाओ। पोइ अॻिते हली करे ही फिरी विया, एतिरे क़दुरु फिरिया जो ख़ुदि क़ुरान पाक फरमायो फ़रीक़न कज़्ज़बू व फ़रीक़न यक़्तुलून कुल्लमा जाअहुम रसूलुम बिमा ला तहवा अनफुसुहुम। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेको पैगाम उन्हनि ॾांहुं ईंदो रहियो ही उन पैगाम खे पहिरियां ॿुधंदा हुआ गौर सां, पोइ जे उहो पैगाम उहो हुकुम अल्लाह ताला जो हिननि जे तबियत जे मुवाफ़िक़ हुयो, वणंदो हो, आसान लॻंदो हो, पंहिंजे दिलि जे चाहत जे मुवाफ़िक़ हूंदो हो त क़बूल कंदा, पर जे दिलि जे चाहत जे मुखालिफ़ हूंदो त उनखे न मञींदा। बल्कि नबियनि खे ई कूड़ो चवंदा त इहो अल्लाह ताला जो पैगाम कोन्हे, तो हथ जो हणी करे असांखे ॿुधायो आहे। केतिरनि पैगम्बरनि खे कूड़ो चयऊं, क़ुरान त फरमाए थो व फ़रीक़न यक़्तुलून, केतिरनि ई पैगम्बरनि खे क़त्ल बि कयऊं जंहिंजा नुमाया मशहूर नाला ज़करिया अलैहिस्सलाम ऐं हज़रत यहया अलैहिस्सलाम इन्हनि ॿिन्हिनि पैगम्बरनि जा अचनि था उन्हनि खे क़त्ल बि करे छॾियऊं। एतिरो हू ज़िद्दियत ऐं नाफ़रमानीअ में अॻिते हलिया विया। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अॻिते हली करे इन्हनि बनी इसराइल वारनि मां जेके नसरानी पैदा थिया ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण वक़्तु, ईसा अलैहिस्सलाम जे अचण खां पोइ बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नुबूअत ताईं, उन खां पोइ बि अॼु ताईं जेके नसरानी ज़हनियत जा माण्हू रहनि पिया उन्हनि जो जेको अक़ीदो ऐं ज़हन ठहियो अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे उन अक़ीदे ऐं उन ज़हन जी अॼोकिन आयतुनि में मज़म्मत तरदीद बयानु फरमाई आहे। असुल हिननि आयतुनि खे सम्झण खां पहिरियां थोरो ज़हन जे अंदरि ख़ुलासो रखणो पवंदो, पोइ आयतूं आसानीअ सां सम्झ में अची वेंदियूं। पोइ ख़ुलासो ज़रा हिन तरह आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला दुनियावी कानून जे मुखालिफ़ पंहिंजे कुदरत ख़ुदाबंदीअ जो शाहकार हिकु नमूनो ॾेखारण जे लाइ, पंहिंजी ताक़त ऐं कुदरत ॾेखारण जे लाइ अजीब नमूने सां पैदा फरमायो। दुनिया में अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो कानून ही आहे त हर मादीअ खे बच्चो तॾहिं ॼमंदो आहे जॾहिं नर उन सां टच थींदो आहे। पोइ उहा मादी कहिड़ी बि जिन्स जी वठो, कुकड़ मां वठो, पखियुनि मां वठो, जानवरनि मां वठो, हैवाननि मां वठो, रिढुनि में बकरुनि मां वठो, इंसाननि मां वठो, उसूल इहो आहे त
मादी ऐं नर पाण में टच थींदा मुनासिब पंहिंजे हर हिकु जिन्स जे पंहिंजे ख़ुसूसियत सां पोइ उन में औलाद थींदो आहे। पर अल्लाह तबारक व ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अम्मा मरियम जे पेट मां पैदा फरमायो बग़ैर कंहिं मर्द जे टच थियण जे। बीबी मरियम जी शादी थियल कोन हुई, कंहिं बि क़िस्म जो दुनिया में निकाह जो को तसवुर मौजूदु कोन हो। अल्लाह तबारक व ताला ईअं पंहिंजे कुदरत सां उनखे बचो ॾिनो ऐं उहो बचो जॾहिं ॼायो तॾहिं बीबी मरियम खां मुख़्तलिफ़ तरहनि सां माण्हू पुछण लॻा, मरियम हे किथां आंदई, तुंहिंजो पीउ ॾाढो त अहिड़ो कोन हो, तूं कीअं अहिड़ी थीअं, हे ॿारु तोखे किथां आयो, अहिड़ा अहिड़ा सुवाल हुन खां थियण लॻा। हुनजे इज़त खे मजरूह कयो वियो। अल्लाह तबारक व ताला त पंहिंजी कुदरत ॾेखारी, हू अला कुल शैइन क़दीर आहे, पर बीबी मरियम जे मथां जेका आज़माइश आई उहा तमामु वॾी हुई। अल्लाह तबारक व ताला हुन में ओतिरी साहब ऐं बुर्दबारी बि रखी हुई। यकीनन ईअं चइबो लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत, जंहिंमें अल्लाह ताला जेतिरी साहब रखंदो आहे उनखे ओतिरो ई आज़माईंदो आहे। त पोइ जॾहिं बिना मुड़ुस जे ॿार ॼणे विधई ऐं हाणे अम्मा जे मथां तरह तरह सवाल थिया, उन्हनि सवालनि जो जवाबु इहा औरत ज़ात भला छा छा ॾींदी। अल्लाह तबारक व ताला उन माउ जे पाक दामनी खे बयानु करण जे लाइ इन नंढड़े ॿार खां थो ॻाल्हाए, जॾहिं त माउ जे हंज में पियो आहे, बंधननि में ॿधल आहे, इन उमिरि में केर बि ॿार कोन ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह ताला वरी पंहिंजे कुदरत जो ॿियो शाहकार नमूनो ॾेखारे इन नंढड़े ॿार खां ॻाल्हाए पंहिंजे माउ जी सफ़ाई ऐं शाहिदी बयानु कराई। उहा सूरत मरियम में अल्लाह ताला बयानु फरमाई, क़ाल इन्नी अब्दुल्लाहि आतानी अल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या। अहिड़ा लफ़्ज़ क़ुरान पाक बयानु फरमाया। नंढे हूंदे में शाहिदी ॾिनई त मां अल्लाह ताला जो बानो आहियां, अॻिते हली करे अल्लाह ताला मूंखे पैगम्बर बनाईंदो, मुंहिंजे मथां आसमानी किताब नाज़िल फरमाईंदो, मां अल्लाह ताला जे उन पैगम्बरनि जे जमात मां आहियां। जॾहिं ॻाल्हाई तॾहिं अम्मा जी सफ़ाई पाक दामनी सॼी बयानु थी पई। पहिरियां जेके माण्हू मुखालिफ़त में हुया त मरियम तो ॿार किथां आंदो, हाणे जॾहिं ही अजीब अंदाज़ ॿुधऊं सफ़ाईअ जो तॾहिं हुननि जो ज़हन वरी मटिजी वियो। हाणे छा चवण लॻा, हिकिड़नि जो अक़ीदो ऐं ज़हन ही ठहियो त ही जेको नंढड़ो आहे न, जंहिंजो नालो ईसा रखियो वियो आहे, इहो ख़ुदा अथव। अड़े निभागा ख़ुदा कीअं थियो? चई अल्लाह ताला त हिन जिस्म ज़ाहिरी सूरत खां पाक आहे, पर ॿाननि जे ॾोहनि खे धोअण जे लाइ, ॿाननि जे गुनाहनि खे धोई साफ़ करे ॿाननि खे माफ़ करण जे लाइ, तौबा क़बूल करण जे लाइ अम्मा मरियम जे पेट मां हिकु नंढड़े ॿार जे शक्ल में ज़ाहिर थियो आहे हक़ीक़ी ख़ुदा। हिकिड़नि जो नज़रियो इहो बणियो उन वक़्तु, छो त उन वक़्तु दुनिया में तसवुर ई इहो न पियो करे सघिजे। ऐं जंहिं वक़्तु ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो उन वक़्तु यूनानी हे जेके दवाऊं इन तिब जो ज़ोर हो। हर पैगम्बर खे अल्लाह तबारक व ताला जंहिं दौर में पैदा कयो आहे उन दौर में का न का ख़ुसूसियत हूंदी हुई, जंहिं ख़ुसूसियत खे टोड़े पंहिंजो पैगम्बर मोकिले बनाए अल्लाह ताला पंहिंजी कुदरत ॾेखारणु चाहींदो हो। हर पैगम्बर सां इहा ख़ुसूसियत रही आहे त ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में यूनानी माण्हुनि जो तिब ऐं हिकमत सां तालुक़ रखण वारनि माण्हुनि जो उरूज हो, वॾो ज़ोर शोर हो। उन्हनि जो तिब यूनानी कानून उसूल उन्हनि जे हिकमत जो इहो पियो तक़ाज़ा करे त बाबा मर्द जेसि ताईं औरत सां टच नथो थिए तेसि ताईं ॿार थी ई नथो सघे। हीउ किथां आयो, हाणे अची जो वियो त पोइ शाहकार नमूनो थियो। इनखे सम्झण जे बजाए माण्हुनि उबतो वरितो त ख़ुदा आहे, इंसाननि जे ॾोहनि खे माफ़ करण जे लाइ मरियम जे पेट मां इंसान जे शक्ल में ज़ाहिर थियो आहे हक़ीक़ी ख़ुदा। इहो नज़रियो रखियऊं। खोड़ सारा माण्हू इन इहा ॻाल्हि जे पोयां लॻी पिया, जिन खे अल्लाह तबारक व ताला अॼोकी आयत में तरदीद करे बयानु फरमायो, लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू, अल्लाह से फरमाए थो मुस्लमाननि खे उम्मत मुहम्मद जे माण्हुनि खे सेखारण जे लाइ त उन्हनि माण्हुनि बि कुफ़ुर कयो जिन चयो इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम, अल्लाह इहो ई मसीह आहे जेको मरियम जो पुटु आहे। उन्हनि जो कुफ़ुर कयो, माना ईसा अलैहिस्सलाम खे मञण जे बजाए मानो ख़ुदा जो बानो मञण जे बजाए ख़ुदि ख़ुदा चई वेठा।
ज़ाहिरी तौर ते ॾिसजे त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हूअ बानो मञनि, हाणे ख़ुदा था चवनि त ॼण ईसा अलैहिस्सलाम जी इज़त वधी वई, पर न, क़ुरान पाक जी आयत सेखारे पई त हुन जी बि तोहीन आहे। बंदे जी इज़त बंदगीअ में आहे, बानप में आहे। ख़ुदा जी ताज़ीम ख़ुदाईअ में आहे। ख़ुदा बानो नथो थी सघे, नऊज़ बिल्लाह, इंसाननि वारी शकुलुनि में नथो अची सघे, नऊज़ बिल्लाह। इहा रब तबारक व तआला जे शान में तोहीन गुस्ताखी आहे। ऐं इंसान ख़ुदाई सिफ़त सां कंहिं बि ॻाल्हि में मत बराबरि नथो थी सघे, इहा इंसान जी ख़ुदि तोहीन आहे। इंसान जी इज़त हिन ॻाल्हि में आहे त इंसान आजिज़ हुजे, अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो झुकियल हुजे, दुनिया जे शयुनि खे छॾे, भितरनि पथरनि क़बरुनि वणनि टणनि इन सभिनी खे छॾे हिकु ख़ुदा जे आॾो झुकियल हुजे। इन झुकण में इंसान जी इज़त आहे। पर हुननि छा चयो? इन्नल्लाह वल मसीह इब्न मरियम, अल्लाह से फरमायो जेके ईअं चवनि था इहे बि काफ़िर। लक़द कफ़र अल्लज़ीन क़ालू, यकीनन काफ़िर थिया उहे माण्हू, कुफ़्र कयो उन्हनि माण्हुनि जिन चयो त इन्नल्लाह वल मसीह इब्न मरियम, अल्लाह इहो मसीह आहे जेको मरियम जो पुटु आहे। हालांकि अल्लाह से सम्झाइण जे लाइ अकुली दलील थो फरमाए, हालांकि वक़ालल मसीह या बनी इसराईल अबुदुल्लाह रब्बी व रब्बकुम, हालांकि ईसा अलैहिस्सलाम बनी इसराईल वारनि खे चवंदो रहियो त बाबा उबुदुल्लाह रब्बी व रब्बकुम, मुंहिंजे बि रब जी इबादत कयो, पंहिंजे रब जी इबादत कयो। उन रब जी इबादत कयो, ॿियनि लफ़्ज़नि में तर्जुमो कयां, उन रब जी इबादत कयो जेको मुंहिंजो बि रब आहे, तव्हांजो बि रब आहे। मां बि हुनजो बानो आहियां, तव्हां बि हुनजा बाना आहियो। मां बि हुनजी इबादत कंदो आहियां, तव्हां बि हुनजी इबादत कंदा कयो। हू चवे थो त मां बानो आहियां, हीउ चवनि था रब आहे, ख़ुदा आहे। हू चवे थो त ख़ुदा जी इबादत कयो, मां बि हुनजी इबादत कंदो आहियां, हीउ चवनि था न तुंहिंजी कंदासीं। तॾहिं अल्लाह से फरमायो लक़द कफ़र अल्लज़ीन क़ालू, जिन इहा ॻाल्हि कई त ईसा ख़ुदा आहे, उन्हनि बि कुफ़र कयो। इन्नहु मन युशरिक बिल्लाह, अल्लाह से फरमाए थो त ईसा अलैहिस्सलाम हुननि खे चवंदो रहियो, मन युशरिक बिल्लाह, जेको बि अल्लाह तबारक व तआला सां शिरक कंदो, इबादत में ॿिए खे शरीक कंदो, फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह, अल्लाह ताला उनजे मथां जन्नत हराम कई आहे। व मअवाहु नार, उनजो टिकाणो जहन्नम आहे, बाहि आहे। व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार, क़ुरान पाक फरमायो अहिड़नि ज़ालिमनि जो कोई मददगार कोन्हे दुनिया में, जेके बाननि खे ख़ुदा सां मिलाइनि, इबादत ख़ुदा जी छॾे करे बाननि जी कनि, ख़ुदा सां शिरक कनि, इहे जन्नत त हिननि ते हराम आहे, जहन्नम त हिननि जो टिकाणो आहे। पर दुनिया में बि अल्लाह तबारक व तआला हुननि जी कंहिं बि क़िस्म जी मदद न कंदो। हिकिड़ी आयत जो ख़ुलासो इहो थियो त बनी इसराइल अॻिते हली करे जेको अक़ीदो बणायो हो त ईसा ख़ुदि ख़ुदा आहे, पर मरियम जे पेट मां इंसानी शक्ल में ज़ाहिर थियो आहे, बाननि जे ॾोहनि खे धोअण जे लाइ। कुझु वक़्त खां पोइ इहा ख़तम बि थी सघे थी, उन वक़्तु हुनजो इहो अक़ीदो हो। अल्लाह से फरमायो इन अक़ीदे रखण वारा माण्हू बि काफ़िर। हाणे वरी ॿी आयत में, हाणे ॿी आयत जो ख़ुलासो सम्झण जे लाइ वरी थोरो ज़हन में रखणो पवंदो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन दौर जे कुझु माण्हुनि वरी हीअं चयो त चरिया घणा, ईसा खे ख़ुदा कीअं था चओ, इहो पाण वरितो कीअं थो पैदा थी सघे, इनखे पैदा करण वारो को आहे। हाणे हुननि जो ज़हन ठहियो त हे जेको बिना पीउ जे पैदा थियो आहे न, इहा बि वॾी हस्ती आहे। ऐं उहा औरत जंहिं बिना मुड़ुस जे ॿारु ॼणियो आहे न, उनजी बि वॾी अज़मत आहे। ऐं इन्हनि ॿिन्हिनि खे जंहिं पैदा कयो आहे न, उहा बि वॾी हस्ती आहे। हाणे इहे टई गॾायो, इहे थिया टिनिनि जो मजमूओ हिकु ख़ुदा आहे। टिनिनि मां हर हिकु, माना इहे टे गॾिजंदा पोइ हिकु ख़ुदा हक़ीक़ी ठहंदो। नऊज़ बिल्लाह, ॼण त ख़ुदा जी ख़ुदाई तक़सीम थी थिए मरियम में, ईसा में, अल्लाह ताला जे ज़ात में। इन्हनि टिनिनि खे गॾायो पोइ हाणे थियो हिकिड़ो ख़ुदा। माना इन्हनि टिनिनि मां हर हिकु इन ख़ुदाईअ जे दाइरे खे मुकमल करण जो हिकिड़ो हिसो आहे। इहे टई ॼण त हिसो आहिनि ख़ुदाईअ जा। अल्लाह तबारक व तआला फरमायो उन्हनि जे इन अक़ीदे खे बि तरदीद करण जे लाइ, माना बनी इसराइल वारनि उन वक़्तु ॿियो अक़ीदो उन्हनि में हिकिड़ो फ़िरक़ो इहो हो, जंहिंजो अक़ीदो इहो हो त टई गॾायो पोइ हिकिड़ो ख़ुदा ठहियो। हिकिड़ो फ़िरक़ो त इहो थियो जेको पहिरियां बयानु थियो, जिन चयो त ईसा ख़ुदि ख़ुदा आहे, उन फ़िरक़े जो अक़ीदो बि बातिल काफ़िर थी विया। ॿियो फ़िरक़ो जेको उन्हनि मां पैदा थियो, जिन चयो त टिनिनि खे गॾायो पोइ हिकिड़ो ख़ुदा ठहंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो ऐं उन वक़्तु इहे माण्हू इन्हनि टिनिनि जी पूॼा कंदा हुआ। बीबी मरियम खे बि सजदो कंदा हुआ, ईसा अलैहिस्सलाम खे बि सजदो कंदा हुआ, अल्लाह ताला खे बि सजदो कंदा हुआ। वरी उन्हनि में टियों हिकिड़ो ग्रुप अञा ईअं हो, इल्लम यंतहू, इन आयत में जीअं अल्लाह ताला इशारतन फरमायो आहे त
त चवंदा त रूहुल कुदुस माना जिब्राइल अलैहिस्सलाम खे मिलाईंदा। छो त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त बीबी मरियम खे जेको हमल थियो, जिब्राइल अलैहिस्सलाम आयो हितां गिरेबान मां ईअं फूक ॾिनी हुयसि, हितां गिरेबान मां फूक, उन फूक खे अल्लाह तबारक व तआला हमल जो सबब बणायो, उन मां हमल थी वियो। त हाणे हिननि चयनि ठाहियो बाबा जिब्राइल, ईसा ऐं मरियम, इन्हनि टिनि खे गॾायो, इहे टे ख़ुदा। हिकिड़े वरी चयो त हाणे मरियम न ख़ुदा जी ज़ात बसि, या हिकिड़नि चयो त न ईसा हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम न ईसा अलैहिस्सलाम, बीबी मरियम ख़ुदा, इन्हनि टिनि खे गॾायो त पोइ ख़ुदा। इहे टे फ़िरका आया उन्हनि में। अल्लाह ताला उन्हनि जी बि तरदीद कंदे फरमायो लक़द कफ़र अल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह सालिसु सलासा, यकीनन कुफ्र कयो उन्हनि माण्हुनि बि जिन हीअ ॻाल्हि चई इन्नल्लाह सालिसु सलासा, हे टिनि मां टियों आहे। टे ख़ुदा आहिनि, टिनि खे गॾायो हिकिड़ो मजमूओ ख़ुदा जो ठहंदो, उन्हनि टिनि मां हे टियों आहे ईसा। वमा मिन इलाहिन इल्ला इलाहुन वाहिद, हालांकि इबादत जे लाइक़ सिर्फ़ु अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात आहे, उन खां सवाइ ॿियो कोई बि इबादत जे लाइक़ कोन्हे। जिन इहा ॻाल्हि कई त टिनि मां टियों आहे या टे ख़ुदा आहिनि, इहे बि काफ़िर। व इन लम यंतहू अम्मा यक़ूलून लयमस्सन अल्लज़ीन कफ़रू मिनहुम अज़ाबुन अलीम, अल्लाह जी फरमाए थो जेकॾहिं इहे इन ॻाल्हि खां न मुड़िया, इल्लम यंतहू अम्मा यक़ूलून, जेके इहे ॻाल्हियूं कुफ्रिया कनि था त ईसा टिनि मां टियों आहे ख़ुदा, या ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि ख़ुदा आहे, या बीबी मरियम आहे ईसा अलैहिस्सलाम जिब्राइल अलैहिस्सलाम टई गॾायो ख़ुदा, या जिब्राइल अलैहिस्सलाम खे कदो बीबी मरियम मिलायो, अल्लाह ताला जी ज़ात मिलायो, ईसा अलैहिस्सलाम मिलायो, टई ख़ुदा। अल्लाह जी फरमाए थो जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि जे चवण खां न मुड़िया, इल्लम यंतहू अम्मा यक़ूलून, अहिड़ियुनि कुफ्रिया ॻाल्हियुनि करण खां जेकॾहिं न मुड़िया, लयमस्सन अल्लज़ीन कफ़रू, अहिड़नि काफ़रनि खे ज़रूर अज़ाब चखाईंदासीं, अहिड़ो मिनहुम अज़ाबुन अलीम, जेको दर्दनाक अज़ाब हूंदो। माना आख़िरत में बि उन्हनि खे इहा सज़ा मिलंदी, पर शर्त आहे त जेसीं ताईं दुनिया में आहिनि, दुनिया में ई तौबा ताइब थियनि, पंहिंजे इन इहा अक़ीदे ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि करण खां मुड़ी वञनि, न मुड़िया त पोइ सज़ा जे, मुड़ी विया त पोइ माफ़ी। हाणे फरमाई अॻिते 3 आयत में अफला यतूबून इलल्लाहि व यस्तग़फिरून, पोइ अञा तौबा नथा थियनि, तौबा नथा कनि, अल्लाह ताला जे तरफ़ सर्ब सुजूद थी करे माफ़ी नथा वठनि, नथा तौबा घुरनि अञा, व यस्तग़फिरूनहू, अल्लाह ताला खां माफ़ी नथा वठनि, वल्लाहु गफ़ूर रहीम, अल्लाह त अहिड़ी ज़ात आहे जेको बख़्शणहार ज़ात बि आहे त रहम कंदड़ ज़ात बि आहे। माना हिन आयत वरी तरग़ीब ॾिनी हाणे उन्हनि ॿिन्हिनि अक़ीदे रखण वारनि, टिनिनि अक़ीदे रखण वारनि माण्हुनि खे त तव्हांजो अक़ीदो केॾो बि ख़राबु आहे, पर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाणे पैगंबर जे हैसियत सां अची चुका आहिनि, क़ुरान पाक नाज़िल थी चुको आहे, ईसा अलैहिस्सलाम जे बारे में बनी इसराइल वारो तव्हांजो जेको अक़ीदो हो उहो बातिल आहे, क़ुरान पाक फरमाए छॾियो त हाणे उन अक़ीदे रखण वारा माण्हू काफ़िर आहिनि, इहे ॻाल्हियूं करण वारा माण्हू ॼण त कुफ़ुर था कनि। हाणे बाबा तव्हां पंहिंजूं पुराणियूं ॻाल्हियूं छॾियो, क़ुरान पाक नाज़िल थी वियो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची विया, हाणे पंहिंजूं सभु ॻाल्हियूं छॾियो, तौबा ताइब थियो, अल्लाह ताला खां माफ़ी वठो, अल्लाह तबारक व तआला बख़्शणहार रहम कंदड़ ज़ात आहे। हाणे हिननि टिनिनि आयतुनि मां ज़ाहिरी तौर ते ख़ुलासो इहो मालूम थियो त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में बनी इसराइल वारनि माण्हुनि जा जेके 3 फ़िरका हुआ, 3 ग़लति, टिनिनि जो अक़ीदो कुफ़रिया हो, क़ुरान पाक फरमाए छॾियो उहे काफ़िर आहे। वरी अल्लाह ताला उनखे तौबा जी तरग़ीब ॾिनी त बाबा माफ़ी वठो, तौबा ताइब थियो त अल्लाह ताला माफ़ कंदो। ज़ाहिरी आयतुनि मां ख़ुलासो इहो मिले थो। गहरी नज़र सां जॾहिं ॾिसबो त इहे 3 आयतूं ई क़ुरान पाक त सॼो नसीहत आहे, उम्मत मोहम्मदीअ जे लाइ राह निजात आहे, निज़ाम हयात आहे। पोइ हिननि 3 आयतुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिकु सबक़ ॾिनो आहे वॾो, वरना त क़ुरान पाक कहाणियुनि जो किताब कोन्हे, पुराणे दौर जूं ॻाल्हियूं ॿुधाए करे असांखे चटपटी मज़ो ॾे, न, या क़ुरान पाक तारीख़ जो किताब बि कोन्हे त जंहिं वक़्तु क़ुरान पाक नाज़िल थिए पियो उन वक़्तु माण्हुनि जा बनी इसराइल वारनि जा अक़ीदा कहिड़ा हुआ, तारीख़ हिकिड़ी ॿुधाए वञे, न, क़ुरान पाक तारीख़ जो किताब बि कोन्हे, किसनि जो किताब बि कोन्हे, उम्मत मोहम्मदीअ जे लाइ क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रहनुमा किताब आहे, रहनुमा उसूलनि जो जामे हिकिड़ो निसाब आहे, जंहिं तां इंसान सॼी ज़िंदगी सिखंदो रहंदो, हर दौर हर ज़माने जा माण्हू सिखंदा रहंदा।
फ़िलहाल जेको सम्झ में आयो, गहरी नज़र सां ॾिठोसीं त ही सबक बि मिलियो त इंसान केॾो बि अनमोल छो न हुजे, ख़ुदा जे बराबरि नथो थी सघे। केॾो बि अनमोल छो न हुजे, दुनिया जी का बि शइ केॾी बि क़ीमती छो न हुजे, अनमोल तरीक़े सां छो न हुनजी तख़लीक़ कई वई हुजे, ख़ुदा जे बराबरि नथी थी सघे, इबादत जे लाइक़ु नथी थी सघे। अल्लाह ताला जे ज़ात सां त न, पर सिफ़ात सां बि बराबरि नथी थी सघे। वरना त ईसा अलैहिस्सलाम बिना पीउ जे पैदा थियो, नंढपण में बदड़नि में बंधल हुयो त उते ई ॻाल्हाए करे चई त मां नबी बणंदुसि। त हिकु ख़ुसूसियत त हुई, आम माण्हू हिन उमिरि में न ॻाल्हाईंदो आहे, ऐं हिन उमिरि में नुबूवत जी शाहिदी बि केरु कोन ॾींदो आहे। पर इहा ॻाल्हि जो करे ॿुधाई त अनमोल थियो, त पोइ हुनखे माण्हू खणी अक़ीदतनि चवनि त ख़ुदा आहे या ख़ुदा में टिनि मां टियों आहे। पर हिन आयतुनि सेखारियो दुनिया में अनमोल खां अनमोल केॾी बि शइ इंसान ठाहे या अल्लाह तबारक व तआला हुनखे तख़लीक़ करे। मसलन मिसाल वठूं, हिकिड़ो हसीन जमील इंसान अल्लाह ताला बनायो, एॾो हसीन जमील जो दुनिया में हुनजे हुस्न जे मट केरु न हुजे। पोइ हाणे दुनिया जा माण्हू हुनजे हुस्न खे ॾिसी करे सलाम करे हुनजी पूॼा शुरू कनि। हिननि आयतुनि सेखारियो त न, इबादत जे लाइ सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जे बारे में ख़ुदि सूरत यूसुफ में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, फ़क़त्ताना अयदियहुन्न वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा। यूसुफ अलैहिस्सलाम जो मेणू पियूं ॾियनि मायूं ज़ुलेखा खे, ज़ुलेखा तूं बादशाह घराणे जी औरत, हिन बाने ऐं ग़ुलाम ते मरी थी, लॼ कोन थी चई। हिन चयो हुननि खे त तव्हां मूंखे मेणा पोइ ॾियो, पहिरियां यूसुफ खे ॾिठो अथव? चई न। चए चङो बीहो, तव्हांजो इंतज़ाम थी कयां। चई दस्तरखानो लॻायो, खाधा पीता लॻी विया, फ्रूट बि रखो पर कटियो न, छुरियूं रखो अलॻि अलॻि। हाणे छुरियूं बि रखियूं हुयूं, फ्रूट बि अलॻि रखियो हुयो, सॼो जो सॼो अण कटियो। हाणे मायूं जॾहिं मानी खाई वयूं, पोइ छुरियूं खणी करे फ्रूट कटियुनि पियूं जंहिं महिल, त महिल ज़ुलेखा ॾिठो दस्तरखाने ते सभिनी छुरियूं खयूं आहिनि, फ्रूट कटी वियूं, सॾु थी करे यूसुफ ओ यूसुफ जी हेॾे त अच। जंहिं महिल हिन चयो यूसुफ, त मायुनि जो वात किचली थी वियो होॾां, यूसुफ खे थी सॾे। हाणे यूसुफ अचे थो, सभु जो ॾिसनि यूसुफ ॾे, छुरियूं बि हथ मां, फ्रूट बि हथ मां, कटण जो इरादो बि अथनि। इहो यूसुफ आहे। यूसुफ ईंदो वियो त यूसुफ में घिरंदियूं हुयूं, एॾो मां वठी वियूं, क़ुर थो फरमाए त हथ कटे विधऊं, पंहिंजा हथ कटे विधऊं। पोइ चवण लॻियूं वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा, वन हे त को मलाइको आहे, माण्हू न आहे, एॾो सुहिणो। पोइ ज़ुलेखा चयो हुननि खे अजीब अंदाज़ सां, मूंखे पियो चयो त मां दिलि हुनजे मथां क़ुर्बान कई आहे, तव्हां त अंधियूं थियूं, हथ कटे विधव। मां हथ त कोन कटियो, छा थियो तव्हांखे? हितां मालूम थिए थो त दुनिया में कोई केॾो बि हसीन जमील छो न हुजे, पोइ हुस्न सिर्फ़ु इहो न हूंदो आहे इंसान जे चहिरे जो, कॾहिं कॾहिं को अख़लाक में आला हूंदो आहे, अख़लाक जो हुस्न, कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू जे ॻाल्हाइण में तलफ़ुज़ जे अदायगीअ जो हुस्न, कोई उन में मशहूरु हूंदो आहे। कोई माण्हू कुदरतन ख़िदमत जो बहितरीन आला मेयार रखंदड़ हूंदो आहे, कोई उन में हसीन हूंदो आहे। माना इंसान में को न को ख़ुल्क़ु, का न का आदत अहिड़ी हूंदी आहे जेका सभिनी खां नुमायां हूंदी आहे, पोइ उनजे करे उन माण्हू खे पूॼिजे, उनखे ख़ुदाई सिफ़तुनि सां मिलाइजे। इहा आयतूं सेखारनि थियूं त मा मिन इलाहिन इल्ला इलाहु वाहिद, कोई केॾी बि अनमोल सूरत तस्वीर सां छो न हुजे, कोई केॾी वॾी ताक़त हुस्न जमाल सां छो न हुजे, अकुल सां दानाईअ सां छो न हुजे, कहिड़ी बि दुनिया जी ॿी मख़लूक खणी, तितिर ॾिसो केॾो सुहिणो आहे कारड़ो, नांग बलाऊं ॾिसो, झंग जा जानवर ॾिसो, पंहिंजो पंहिंजो हुस्न, पोपट ऐं पखी ॾिसो, क़िस्मी क़िस्मी अंदाज़ सां हुस्न रखनि था। अल्लाह जी फरमायो कुझु बि हुजे, तख़लीक़ थियल मुंहिंजी आहे, इहे सभु मुंहिंजी मख़लूक आहिनि, ख़ालिक़ मां आहियां, इबादत ख़ालिक़ जी कबी, मख़लूक जी न कबी। इहे आयतूं सेखारनि पियूं। ऐं ॿियो सबक़ हितां गहराईअ सां नज़र विधीसीं त हीउ मिलियो त अल्लाह तबारक व तआला हर इंतिहाई दर्जे ते पहुचंदड़ ॾोहारी माण्हू, कहिड़े बि क़िस्म जो ॾोहारी छो न हुजे, अल्लाह ताला जो ही आयतूं क़ुर पाक जो हुनखे दावत थियूं ॾियनि, अफला यतूबून इलल्लाहि व यस्तगफिरून। अरे खोड़ धिका थाबा खाधई, खोड़ पंहिंजो अक़ीदो ज़हन पंहिंजो अमल विञाई, अञा पोइ तौबा नथो करे अल्लाह ताला जी तरफ़, अञा सुरी नथो अची, अञा रब खां माफ़ी नथो वठी। भला जे मां सुरी अचां त मूंखे रब माफ़ी ॾींदो? फरमाई त वल्लाहु गफूरुर रहीम,
बख़्शण हार बि आहे, रहम कंदड़ बि आहे, माफ़ त करे छॾींदो। एॾो राहिमीन आराम कंदड़ आहे, तुंहिंजा इहे ॾोह अहिड़ा विसारे छॾींदो, अहिड़ा ड्राहे माफ़ करे छॾींदो, क़यामत ताईं कंहिंखे यादि बि कोन हूंदा त तूं अहिड़ो क़िस्म जो को ॾोहारी हुई। इहा रब जे रहम जी सिफ़त आहे। माफ़ त कंदो पर उहे लिखियल बि कोन हूंदा। या कॾहिं कॾहिं असां जंहिं जॻह ते का शइ लिखंदा आहियूं पोइ उनखे ड्राईंदा आहियूं त वाइटो वग़ैरह या कुझु हणंदा आहियूं त उते चिपो थींदो आहे, चिपो थींदो आहे, उते दाग थी पवंदो आहे। रहीम जे सिफ़त जो कमाल इहो आहे त बंदे जो दफ़्तर जेको गुनाहनि सां लिखियल हो, अल्लाह तबारक व तआला उन जे जॻह ते युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, नेकियूं लिखाईंदो, माफ़ी कराईंदुसि। अहिड़े अंदाज़ में उहा ड्राथ कंदो जो उन जॻह ते चिपो बि नज़र न ईंदो। क़यामत जॾहिं मलाइक खोले पढ़नि, माण्हू खोले पढ़नि, ही पाण खोले पढ़े, हिनखे उते चिपो त न मिलंदो पर गुनाह जो निशान बि न मिलंदो। त क़ुर पाक दावत ॾिनी इंसान खे कहिड़े बि क़िस्म जो ॾोहारी, कहिड़ी बि हद ते पहुतल छो न हुजे, रब जे दर खां सवा को दर कोन ई। अॻिते थो वञी कोई दर कोन ई, मोटी आहे अल्लाह ताला जे दर ते, रब खां माफ़ी वठ, इस्तिग़फ़ार कर, तौबा कर, सची तौबा कर, रब माफ़ बि करे छॾींदई। अहिड़ो माफ़ कंदई जो दुनिया में हुनजो तसवुर तूं नथो करे सघीं। अल्लाह तबारक व तआला एॾी वॾी तालीम ॾिनी आहे इंसान खे। ऐं असां उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि जे लाइ गुज़िरियल ज़माने जे माण्हुनि जे अक़ीदनि खे बयानु करे हिकिड़ो इहो सबक़ बि मिलियो त तव्हां अहिड़ा किना न थिजो जो तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अक़ीदो रखो त नऊज़ बिल्लाह हुज़ूर जन हाणे नऊज़ बिल्लाह आलिमुल ग़ैब आहिनि, या हुज़ूर जन अल्लाह ताला जे ज़ात सां मिलियल आहिनि। ईसा अलैहिस्सलाम जेको बिना पीउ जे पैदा थियो आहे उनखे माण्हू पूॼनि था, ख़ुदा थो चए काफ़िर आहे। तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ुदा सां कीअं मिलाईंदव? हालांकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुस्न यूसुफ अलैहिस्सलाम खां ज़ोर आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अख़लाक सॼी दुनिया खां ज़ोर आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मां निकितल लफ़्ज़ सॼी दुनिया खां ज़ोर आहे। हिकु हिकु शइ हुज़ूर जी वठो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सॼी दुनिया हुज़ूर जे हिकिड़ीअ हिकिड़ीअ ख़ुल्क़ अख़लाक तां तोड़ींदा वञो, हुज़ूर जी हिकिड़ी हिकिड़ी सिफ़त ज़ोर आहे। पोइ तव्हां मथां हुनखे ख़ुदा सां मिलायो था, आलिमुल ग़ैब आहे या मुश्किल कुझु आहे? न न न, ईअं बि न कजो। हुननि खे असां काफ़िर चयो आहे, तव्हांखे बि चवण में देरि कान लॻंदी, पर तव्हां ईअं न कजो, अहिड़ा न थिजो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हिननि आयतुनि जे मथां गहराईअ सां नज़र रखी थिए त मालूम थियूं। अल्लाह ताला शल तव्हां असांखे इन्हनि आयतुनि मां ख़ूब पिराइण जी, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।